जी नाज़रीन, हथी टीवी जी ख़ुसूसी नशरियात में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं अॼु अदम एतमाद वारी जेका रिथ आहे उन ते वोटिंग थियणी हुई। सॼे मुल्क खे उनजो इंतज़ारु हो त वज़ीर आज़म इमरान ख़ान वेंदो या बची वेंदो। ऐं वज़ीर आज़म मुसलसल इहो चई रहियो त उन्हनि वटि हिकिड़ो सरप्राइज़ आहे, क़ौम खे उहो सरप्राइज़ ॾींदा। ऐं अॼु उहो सरप्राइज़ आयो आहे उन्हनि जे तरफ़ां। जेको फवाद चौधरी साहब पहिरियों ख़िताब कयो क़ौमी असेंबली जे इजलास में, उन्हनि डिप्टी स्पीकर खे अपील कई त हीउ जेको कुझु अमल थी रहियो आहे, जंहिं रिथ आंदी वई आहे या मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश आहे। ऐं आइन जे आर्टिकल खे उन्हनि ॻणायो आहे आर्टिकल 5A, उनजी भञकड़ी आहे, उन सां टकराव में अचे थो। उनजे करे इन रिथ खे रद्द कयो वञे। जंहिंखां पोइ कासिम सूरी तकड़ में बिल्कुलु ईअं ई कयो, रूलिंग ॾिनी। ऐं हिकिड़ी रूलिंग ॾींदे उन्हनि चयो त इहा जेका अदम एतमाद वारी रिथ आहे उहा आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ आहे, उनजे करे उनखे रद्द कजे थो। जंहिंखां पोइ उन्हनि इजलास मुलतवी करे छॾियो। न रुॻो एतिरो, पर कुझु ई देरि खां पोइ वज़ीर आज़म जो रिकॉर्डेड जेको ख़िताब हो उहो बि इंतिहाई मुख़्तसर तरीन ख़िताब हो, उहो थियो, जंहिंमें इमरान ख़ान क़ौम खे मुबारक ॾिनी त अदम एतमाद वारी रिथ जेका आहे उहा रद्द थी वई आहे। ऐं हुननि सदर आरिफ अलवी साहब खे असेंबली तहलील करण जी, टोड़ण जी दरख़्वास्त कई आहे, तजवीज़ ॾिनी आहे। ऐं उहा तजवीज़ जेका आहे सदर साहब मंज़ूर करे वरिती आहे ऐं क़ौमी असेंबली जेका आहे उहा तहलील कई वई आहे। सो उन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी, तजिया निगार ऐं एंकर पर्सन हथी टीवी फयाज़ नाइद साहब असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ तजिया निगार आहिनि, आइनी कानूनी माहिर आहिनि, उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी। अपोज़िशन जे रद्द अमल ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं, त उन्हनि जे हवाले सां मूंखे ॿुधाईंदासीं। फयाज़ साहब, मूंखे भलीकार चऊं था नशरियात में कीअं था ॾिसो ख़ान साहब जो ही जेको सरप्राइज़ आहे, अवां बि सम्झो पिया इहो सरप्राइज़ आहे, ऐं जेका रोलिंग आहे उन ते बहस पियो थिए त उहा केतिरी आइनी आहे? डिप्टी स्पीकर अॼु जेका ॾिनी, ॾिसो, मूंखे त लॻे थो त असांजे हुकूमत जेका आहे उन आइन ऐं इदारनि खे मज़ाक़ सम्झो आहे। हीअ जेका रविश इख़्तियार कई वई आहे, हीअ जीअं गली मुहलनि में रांदि कंदे ॿार हिक ॿिए सां नंढड़ियूं चीटिंग्स कंदा आहिनि, हीअ उन क़िस्म जी हिकिड़ी ट्रिक आहे, डर्टी ट्रिक जंहिंखे चइजे, उहा इस्तेमालु कई वई आहे। छाकाणि त जेको ख़ुदि जेका जितां ॻाल्हि शुरू थिए थी पई, उहा शुरू थिए थी पई 7 तारीख़ जे ख़त खां। उहो 7 तारीख़ जो ख़त 27 तारीख़ ताईं उहो ख़त जेको आहे उहो ख़ान साहब जी जेब में पियो हुयो। उन वक़्त ताईं मुल्क जा सिक्योरिटी जा इदारा, मुल्क जी जेका पार्लियामेंट, मुल्क जे अंदरि ॿिया जेके पंहिंजो सुप्रीम कोर्ट जंहिंजे लाइ चयो वियो त असां उन्हनि खे ॾेखारींदासीं, कंहिं सां बि राब्तो न कयो वियो। 27 तारीख़ ताईं उहो ख़त जेब में रखियो वेठा रहिया ऐं उन ते सलाह मशवरा कंदा रहिया त इहो जेको असां ख़त लिखायो आहे हाणे इन खे इस्तेमालु कीअं कयूं। उनखां पोइ जेको आहे जहिड़े नमूने सां अॼु जेका हीअ रूलिंग ॾिनी वई आहे, तव्हांखे ख़बर आहे त इन रूलिंग जो मक़सदु छा आहे? इन रूलिंग जो मक़सदु इहो आहे त 200 मेंबर पार्लियामेंट जा जेके आहिनि उहे गैर मुल्की साज़िश जो हिसो थी चुका। 10 पार्टियूं, उन्हनि जा 200 मेंबर, ठीकु आहे न, 200 मेंबर क़ौमी असेंबली जा उहे इन जो हिसो थी चुका आहिनि। ऐं 10 पार्टियूं, उन्हनि पार्टियुनि जी वरी जेका रिप्रेज़ेंटेशन आहे सेनेट जे अंदरि, उहा बि ॼण चओ त पंहिंजे पार्टी हुनजे लाइ करे उहो, पर जेकॾहिं उनखे न बि काउंट कजे त क़ौमी असेंबली जे 342 जे ऐवान मां 200 मेंबर जेके आहिनि उहे गैर मुल्की ज़मीर घुमरो साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि, आइनी ऐं कानूनी माहिर आहिनि। तमामु घणी महिरबानी ज़मीर घुमरो साहब, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो बैरिस्टर साहब, ज़ाहिर कानूनदान ऐं नामियारा सभु उन्हनि खे सुञाणनि। सो ज़मीर घुमरो साहब, कीअं पिया ॾिसो हीअ जेका रूलिंग आई आहे डिप्टी स्पीकर जे तरफ़ां आर्टिकल 5A जो उन्हनि हवालो ॾिनो, छा उनजो को क़ौमी असेंबली जी इजलास सां तालुक़ु आहे या इहा रूलिंग जेका आहे उहा केतिरी आइनी ऐं कानूनी आहे जंहिं तहत उन्हनि रिथ खे रद्द कयो? रोलिंग तो बिल्कुल अनकॉन्स्टिट्यूशनल है। आर्टिकल 5 जो भी को वास्तो कोने। आर्टिकल 5 में यो लिखियल आहे त हर शहरी जेको आहे सो कानून ऐं आइन जी पासदारी कंदो। कानून ऐं आइन जी पासदारी ये आहे त जेको कानून में प्रोवाइडेड थियल आहे त नो कॉन्फिडेंस ईंदी वज़ीर आज़म जे ख़िलाफ़, त उन ते वोटिंग थींदी ऐं हिन जेका रूलिंग ॾिनी आहे उहा आर्टिकल 95 जे ख़िलाफ़ आहे ऐं इहो इट अमाउंट्स टू सबवर्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जंहिं ते आर्टिकल 6 लागू थिए थी। माना हिन वज़ीर आज़म सां ऐं जेको आहे वज़ीर सां जेको आहे डिप्टी स्पीकर कंस्पायरेसी करे जेको आहे आइन खे सबवर्ट कयो आहे। इहो जंहिं आइन ते जेको आहे समूरनि ऑफिस होल्डर्स जेको आहे ओथ खयो आहे उनखे प्रोटेक्ट करण लाइ, उन जे ख़िलाफ़ जेको आहे अॼु उनखे जेको आहे सबवर्ट कयो वियो आहे। त जेका वोटिंग रखियल आहे नो कॉन्फिडेंस जी, उन ते रूलिंग ॾिनी वई आहे त आर्टिकल 5 त मां जेको आहे इहो ॾियां। दिस इज़ टोटली
सबवर्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऐं जेको आहे सो हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे सो बिल्कुलु इहो कोर्ट खे फौरी तौर ते जेको आहे सो क़दम करणु घुरिजे छो त हुते केरु हले पियो इहो ऐं हुननि डायरेक्शन्स ॾिना त जेको आहे सो इन वोटिंग वारे अमल में का बि जेको आहे सो मुदाख़लत न कई वेंदी ऐं उनखे समूदरी जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ सरअंजाम ॾिनो वेंदो पर हिन जेको आहे सो गवर्नमेंट जेको आहे सो हिन कॉन्स्टिट्यूशन खे नथी मञे ऐं कॉन्स्टिट्यूशन जंहिंजे तहत ओथ कयो आहे उनखे वायोलेट कयो आहे। सही। अच्छा, उन सां गॾोगॾु ज़मीर साहब हिकिड़ो वॾो सवाल इहो बि उथे पियो त वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद जी रिथ आयल हुई ऐं उहो पंहिंजी अक्सरियत विञाए चुका हुआ। अव्हां जे साम्हूं आहिनि अंग अखर जेके अॼु बि 177-76 जे लॻभॻि मेंबर छा उन हूंदे उहो वज़ीर आज़म जेको आहे उहो सदर खे असेंबली तहलील करण जी जेका आहे उहा तजवीज़ ॾेई सघे थो? न, बिल्कुलु जॾहिं नो कॉन्फिडेंस मोशन आहे पेंडिंग में आहे उन ते वोटिंग पेंडिंग आहे नो कॉन्फिडेंस वोटिंग जे दौरान जेको आहे वज़ीर आज़म असेंबली नथो टोड़े सघे उन जे करे हिननि जेको आहे सो इहो तरीक़ो अख़्तियार कयो त स्पीकर जेको आहे सो इन नो कॉन्फिडेंस खे गैर कानूनी करार ॾिए त इहा आर्टिकल 5 गैर कानूनी आहे जेको माना खिल जे जोगी ॻाल्हि आहे ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो मां असेंबली जेको आहे पूरी तौर ते टोड़े छॾियां छो त हू जंहिं प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आहे या जंहिं चीफ मिनिस्टर जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस मोशन जेको आहे सो लाइ करे थी उहो असेंबली नथो टोड़े सघे। ही असेंबली जी जेका एडवाइस हिन ॾिनी आहे उहा बि गैर आईनी आहे त उहो असेंबली खे नथो टोड़े सघे जंहिं हिन जे ख़िलाफ़ जेको आहे नो कॉन्फिडेंस पेंडिंग आहे। पर सदर मोहतरम उन एडवाइस ते असेंबली टोड़ियूं व्हाट विल बी द पोजीशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान? सदर बिल्कुलु उन में सदर बि इन्वॉल्व थींदो ऐं इहो मैटर जेको आहे सो ज़ाहिर आहे कोर्टनि में वेंदो ऐं कोर्टनि में अॻु में पेंडिंग आहे ऐं कोर्ट हिननि खे डायरेक्शन ॾिनियूं जेको आहे तव्हां नो कॉन्फिडेंस खे जेको आहे सो पीसफुल बणायो यकीनी बणायो ऐं कॉन्स्टिट्यूशन तहत उन ते वोटिंग खे ऐं मेंबर्स खे पिणु वोटिंग जो जेको आहे सो राइट ॾिनो वञे त उहे पीसफुली जेको आहे सो वोटिंग कनि पर अॼु हुनखे सबवर्ट कयो उन सॼे हुनखे ऐं प्रेसिडेंट जेको आहे सो जॾहिं प्राइम मिनिस्टर जेको आहे सो नो कॉन्फिडेंस प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ पेंडिंग आहे त प्रेसिडेंट जेको आहे सो उन प्राइम मिनिस्टर जी एडवाइस ते अमल नथो करे सघे उहो बि गैर कानूनी कमु आहे। अच्छा, प्रेसिडेंट जो जेको है एज अ हेड ऑफ द स्टेट जेको एक्ट आहे उहो अॻे भेरे बि डिस्कस थियो हुयो जॾहिं ज़रदारी साहब जे बारे में गुफ़्तगू थी पए मेमो गेट जे हवाले सां उन ऐं पंहिंजो जेको ख़त जेको हुयो स्विस बैंकनि वारो गिलानी साहब खे चयो पियो वियो उन वक़्तु बि तव्हांखे यादि हूंदो पाकिस्तान जे वॾनि आइनी ऐं कानूनी माहिरनि जेको आहे डिस्कस कयो पियो त बहसियत प्रेसिडेंट जे उनखे इम्यूनिटी हासिल आहे उनजे कंहिं बि एक्ट खे कंहिं बि उनखे चैलेंज नथो करे सघिजे उन बारे में आइन असांजो छा थो चए त प्रेसिडेंट जो जेको ही एक्ट आहे प्रेसिडेंट खे जेका इम्यूनिटी हासिल आहे उहा कंहिं क्रिमिनल प्रोसीडिंग सां जेको आहे हासिल आहे इम्यूनिटी जेसि ताईं हू प्रेसिडेंट आहे त जेको ही अनकॉन्स्टिट्यूशनल एक्ट आहे उन ते जेको आहे सो कोर्ट कार्रवाई करे सघे थी आर्टिकल 6 ते त पाबंदी कोन्हे जेकॾहिं प्रेसिडेंट जेको आहे आर्टिकल 6 ते घुमरो साहब हुकूमत ठाहींदी न हिन वक़्तु हुकूमत कहिड़ी आहे जेका इहो आर्टिकल 6 ठाहे छाकाणि त उहो त ॾिसो न आर्टिकल 6 जो त पोइ थो अचे अमल कयो त हीउ जेको कॉन्स्टिट्यूशन खे सबवर्ट कयो अथऊं उहो त ज़ाहिर आहे मामिलो जेको आहे सो कोर्ट में वेंदो ऐं कोर्ट जेको आहे सो उनखे डिक्लेयर कंदी त जेको आहे सो इहो स्पीकर जी रूलिंग गैर आईनी आहे ऐं गैर आईनी आहे त ॿीहर वोटिंग थिए ऐं उनखां पोइ जेको आहे सो प्रोसेस थिए कानूनी मुताबिक़। अच्छा, स्पीकर जी रूलिंग खे कोर्टूं गैर आईनी करार ॾेई सघनि थियूं? स्पीकर जी रूलिंग जेकॾहिं विदाउट जुरिडिक्शन आहे ऐं उनखे जेको आहे सो इहो अख़्तियार कोन्हे रूलिंग ॾियण जो त पोइ जेको आहे सो ॾेई सघनि थियूं पर जेकॾहिं हू रूलिंग में जेको आहे सो डिफरेंस ऑफ ओपिनियन जी ॻाल्हि आहे त हिन रूल खे जेको आहे सो हिन हीअं इंटरप्रीट कयो आहे या हिन हीअं इंटरप्रीट कयो आहे त उन ते नथी कोर्ट करे सघे बाक़ी हाणे स्पीकर खे जेको अख़्तियार ई कोन्हे ऐं उहो विदाउट जुरिडिक्शन आहे उनखे कोर्ट करे सघे। अच्छा ज़मीर साहब हाणे हिते बि ॾिसूं था त स्पीकर जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि अदम एतमाद जी रिथ आयल आहिनि हीअ त डिप्टी स्पीकर खे कोर्ट करे ऐं रूलिंग ॾिनी आहे त हीअ ॼण त स्पीकर जी रूलिंग आहे जंहिंजे ख़िलाफ़ पाण अदम एतमाद जी जेकॾहिं रिथ आयल हुजे त छा उहो रूलिंग ॾेई सघे थो पहिरीं ॻाल्हि इहा जेकॾहिं उहा रूलिंग जेका आहे गैर कानूनी आहे त छा उहा पुराणी पोज़ीशन जेका आहे उहा बहाल थी वेंदी मतिलबु जेका अॼु वारी पोज़ीशन हुई त वोटिंग थिए ऐं समूरो अमल उतां खां वरी शुरू थिए या छा प्रोसीजर हूंदो पोइ जेकॾहिं रूलिंग गैर आईनी इहा डायरेक्शन ॾेई सघे थी त जेको वोटिंग ते जेको आहे सो नो कॉन्फिडेंस जेका रखियल आहे उन ते जेको आहे सो फौरी तौर ते हेतिरनि ॾींहंनि जे अंदरि 3 ॾींहंनि जे अंदरि 1 ॾींहं जे अंदरि 2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो असेंबली जो इजलास घुराए वोट करायो वञे इहो डायरेक्शन ॾेई सघे थी। पर जेको अॻे भेरे अटॉर्नी जनरल साहब जेको कोर्ट खे चयो हुयो त वोटिंग जे प्रोसेस खे कंहिं बि तरह डिस्टर्ब न कयो वेंदो ऐं उनखे स्मूथली हलणु ॾिनो वेंदो इहा जेका अश्योरेंस कोर्ट खे हुई तव्हां सम्झो था त अॼोकी हिन रूलिंग जे हवाले सां उन अश्योरेंस जो को रिलेशनशिप आहे? ॾिसो उहा अश्योरेंस जेको आहे अटॉर्नी जनरल जेका ॾिनी बिल्कुलु उन रूल सां रूलिंग सां आहे ऐं उनखे जेको आहे कोर्ट खे अश्योरेंस ॾियारी त हीउ जेको प्रोसेस आहे नो कॉन्फिडेंस जो
उहो कानून मुताबिक़ जेको आहे परफॉर्म कयो वेंदो ऐं उहो कानून मुताबिक़ परफॉर्म न कयो वियो ऐं उन में जेको आहे हिकिड़ी कंस्पायरेसी करे जेको आहे गवर्नमेंट डिप्टी स्पीकर सां या स्पीकर सां ऐं उन कॉन्स्टिट्यूशन खे जेको आहे सबवर्ट कयो ऐं उन तहरीक ते जेको आहे हिकिड़ी गैर कानूनी माना हिकिड़ी किल जोगी जेको आहे रूलिंग ॾियारी त जेको आहे हिन अदम एतमाद जी मूवमेंट मां रद्द थो कयां। स्पीकर रद्द थोरी थो करे सघे, स्पीकर त वोटिंग कराईंदो, स्पीकर त हुनखे हुन वोटिंग जे लाइ अॻ में रखियल आहे, उहा वोटिंग जे लाइ हुनखे इंट्रोड्यूस थी वई आहे, उनखां पोइ वोटिंग जे लाइ रखियल आहे, स्पीकर हुन ते रूलिंग थोरी थो ॾेई सघे। सही। अच्छा ज़मीर साहब, फवाद चौधरी साहब जो बयान थो हले त वज़ीर आज़म इमरान खान साहब जेके आहिनि उहे आइन जे आर्टिकल 224 तहत पंहिंजो जेको कमु आहे उहो जारी रखंदा। सो मूंखे लॻे थो त अञा उहो पंहिंजो कमु जारी रखंदा ऐं आर्टिकल 224 छा थो ॿुधाए हुन हवाले सां? उहो 3 ॾींहंनि जे अंदरि जॾहिं असेंबली डिज़ॉल्व थींदी आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे वज़ीर आज़म अपोजिशन ऐं वज़ीर आज़म जेको आहे किन ॿिनि नालनि ते जेको आहे केयरटेकर वज़ीर आज़म लाइ जेको आहे मुतलक़ थींदा आहिनि। जेकॾहिं मुतलक़ नथा थियनि त उहे ॿ नाला जेको आहे पार्लियामेंट्री कमेटी खे मोकिलींदा आहिनि जेका पंहिंजो उन केयरटेकर पर हिन कंडीशन में जॾहिं पार्लियामेंट न रही त कमेटी किथां रहंदी? हा, हाणे त पार्लियामेंट रही न आहे न, प्रेसिडेंट जे त हुन असेंबली डिज़ॉल्व करे छॾी। न, पार्लियामेंट जी उहा कमेटी हूंदी, उहा फॉर दैट पर्पज़ जेको आहे हुनजा मेंबर हूंदा। फॉर दैट पर्पज़ आर्टिकल 224 में माना उहा कमेटी ठहियल हूंदी, उन्हनि मेंबरनि जी हूंदी, उहो फॉर दैट पर्पज़ जेको आहे पार्लियामेंट जा मेंबर हूंदा। अच्छा सर, डिप्टी अटॉर्नी जनरल जेके आहिनि राजा ख़ालिद साहब उन्हनि बि रिज़ाइन करे छॾियो आहे, इस्तीफ़ा ॾेई छॾियो आहे। चवनि था त उन्हनि गैर आइनी कथियूं डिप्टी स्पीकर हुनजे करे उहे हुकूमत सां गॾु नथा हली सघनि। सो हू बि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि हीउ जेको कुझु थियो आहे गैर आइनी थियो आहे। इन समूरे अमल में हाणे मुल्क जो जेको सुप्रीम इदारो आहे सुप्रीम कोर्ट, उनजो किरदारु छा था ॾिसो ऐं अपोज़िशन ऐलान बि कयो आहे त उहे सुप्रीम कोर्ट में वेंदा? हा, मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट हिनखे, छो त हीउ हिकिड़ो इंडिविजुअल जो मामिलो न आहे, सॼे मुल्क जो आहे, त पोइ जेकॾहिं अहिड़ो अमल सुभाणे ॿियो बि को मुल्क मार्शल लॉ जॾहिं ईंदी आहे ओमल बि त जेको आहे कॉन्स्टिट्यूशन खे सभु वटि थियो वेंदो आहे न। त जॾहिं मार्शल लॉ ईंदी आहे उनखे जेको आहे हुनजे ख़िलाफ़ कोर्टनि जा फ़ैसिला ॾिनल आहिनि, त हीउ बि अमल त मार्शल लॉ जे बराबरि आहे न। त कॉन्स्टिट्यूशन खे तव्हां सभु वटि कयो, हिकिड़े प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आहे, उहो असेंबली नथो तोड़े सघे ऐं उहो गैर कानूनी तौर ते हिकिड़ी रूलिंग ॾियारे उहो असेंबली तोड़े छॾे। हीउ त सभिनी जे लाइ क्वेश्चन मार्क आहे। मुल्क जा जेके सभई जिन कॉन्स्टिट्यूशन ते ओथ कयो आहे, वी शैल प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन, ऐं उन्हनि वटि जॾहिं इहो मामिलो वेंदो त हू ॾिसंदा त हीउ जेको आहे डिप्टी स्पीकर कहिड़ी रूलिंग ॾिनी आहे ऐं हीउ कीअं कॉन्स्टिट्यूशन खे सभु वटि कयो वियो आहे। छो त पूरे मुल्क में इहा इंडिग्नेशन आहे, पूरे मुल्क में इहो गुस्सो आहे त जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन जेको सेक्रेट डॉक्यूमेंट आहे उन सां इहो असर कयो वेंदो त पोइ माण्हुनि जा हक़, सूबनि जा हक़ ऐं उहे कीअं महफ़ूज़ रहंदा, कंहिंजा हक़ महफ़ूज़ रहंदा। पोइ जीअं वज़ीर आज़म या जेको आहे जेकॾहिं वॾनि उहिदनि ते वेठल जेको आहे माण्हू कॉन्स्टिट्यूशन खे ईअं सभु वटि कंदा, पोइ कोर्टुनि जो कहिड़ो हाल रहंदो, पोइ मुल्क में कहिड़ी शइ जेको आहे सेक्रेट रहंदी, माण्हुनि जा फंडामेंटल राइट, सूबनि जा फंडामेंटल राइट या सूबनि जा जेके राइट्स आहिनि कॉन्स्टिट्यूशन में उहे बि महफ़ूज़ कोन रहंदा। सही। अच्छा ज़मीर साहब, आख़िर में मूंखे इहो सम्झाए, शहबाज शरीफ़ साहब उहा ई ॻाल्हि पियो करे जंहिंजो अव्हां हींअर ज़िक्र पिया कयो त आइन जी ॼण त उन्हनि भञकड़ी कई आहे। त शहबाज शरीफ़ साहब डिमांड पिया कनि त आर्टिकल 6 जेको आहे उहो वज़ीर आज़म इमरान खान साहब ते लागू थियणु खपे। उन्हनि आइन खे टोड़ियो आहे जीअं माज़ी में डिक्टेटर अची उनखे टोड़ींदा हुआ। हा, बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। जेको आइन में ईअं त कोन्हे लिखियल त रुॻो जेको आहे मात्रा लॻंदी उन सां कॉन्स्टिट्यूशन सभु वटि थींदो। आइन खे को बि सभु वटि कंदो, कंहिं बि तरीक़े सां को बि सस्पेंड कंदो, अवेंस में रखो, उनजी वायोलेशन कंदो अहिड़े नमूने सां त उन ते आर्टिकल 6 लागू थी सघे थो। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो आर्टिकल 6 जेको आहे माण्हू मुतालबो था कनि त उहा सिविलियन जे ख़िलाफ़ लॻे। पहिरियों त डिक्टेटर जे ख़िलाफ़ जेको आहे मुतालबो कयो वेंदो, त दिस इज़ फर्स्ट टाइम त हिकिड़ो जेको आहे कॉन्स्पिरेसी थी आहे उहा सिविलियंस जे पारां थी आहे ऐं उन ते आर्टिकल 6 जे बारे में ॻाल्हि थी सघी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि थो करे। पर बुनियादी सवाल जेको आहे ज़मीर साहब उहो त रहे थो न त आर्टिकल 6 जो मुक़दमो हुकूमत ठाहे सघे थी। हिन वक़्तु ख़ुदि हुकूमत जेका आहे उहा आर्टिकल 6 जो मुक़दमो अपोज़िशन चए पई त हुकूमत या प्राइम मिनिस्टर ते ठाहियो वञे। हाणे जॾहिं उन में कोर्ट बि त डायरेक्शन ॾेई सघे थी न त दिस इज सबवर्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऐं जेको आहे इंडिपेंडेंटली FIA जेको आहे अॻिते वधाए उहा करे सघे थी। अच्छा, उहो कहिड़े आइनी तहत उहो करे सघे थी? छाकाणि आर्टिकल 6 में हुकूमत खां सवाइ ॿियो को बि उहो ॻाल्हि आहे न। उहो त कोर्ट त उन्हनि खे डायरेक्शन ॾिनी त हीअ सबवर्शन थी आहे त जेको आहे जेकॾहिं FIA एक्शन खणे इन ते सबवर्शन थी आहे, जेकॾहिं इन कॉन्स्टिट्यूशन ते कोर्ट पहुचे थी त दिस इज सबवर्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, पोइ त डायरेक्शन ॾेई सघे थी न कंहिं बि इदारे खे। सही। तमामु घणी महिरबानी बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब असांखे टाइम ॾिनो। ऐं नज़ीर, हिन वक़्त ताईं जेके बि आइनी ऐं क़ानूनी माहिर आहिनि, सीनियर वो सुप्रीम कोर्ट बार जो सदर जो एहसन भवन साहब या ॿिया जेके बि
सीनियर कानूनदान आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ साम्हूं पियो अचे त डिप्टी स्पीकर अॼु जेका ही रूलिंग ॾिनी या जेको बि उन्हनि अमल कयो आहे उहो आइन जे ख़िलाफ़ आहे, उन्हनि आइन जी भनकड़ी कई आहे ऐं अपोज़िशन इहो ऐलान करे चुकी आहे त हू इन अमल ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में बि वेंदा, एहतिजाज बि कंदा ऐं हू जेकर सुप्रीम कोर्ट में वञनि था ॾिसणो आहे त सुप्रीम कोर्ट केतिरो जल्दी उन ते जेको आहे रिस्पॉन्ड करे थी ऐं उनखां पोइ सूरत हाल छा थी बीहे। छाकाणि चवंदा जेकॾहिं हिन रूलिंग खे गैर आइनी करार ॾिनो थो वञे त पोज़ीशन साॻी बरक़रार रहंदी ऐं सुप्रीम कोर्ट चई सघे थी त 2 ॾींहनि अंदरि या 3 ॾींहनि अंदरि ॿीहर जेका आहे अदम एतमाद वारी रिथ ते वोटिंग कराई वञे। सो हीअ समूरी सूरत हाल आहे। ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो, असां चवंदा ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ नाज़रीन वापसि ईंदासीं त पोइ मुख़्तलिफ़ जेके तज्ज़िया निगार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थींदी ऐं गॾोगॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻवान आहिनि उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थींदी त हू इन समूरे अमल खे कीअं था ॾिसनि। छाकाणि फवाद चौधरी साहब हींअर ॿुधाइनि पिया ज़ाहिर क़ौमी असेंबली खे उन्हनि तहलील कयो आहे, वफ़ाक़ी कैबिनेट जेका आहे उहा बि टोड़ी वई आहे ऐं गॾोगॾु ॿुधाइनि पिया त आर्टिकल 224 तहत वज़ीर आज़म साहब जेके आहिनि उहे पंहिंजो कमु जारी रखंदा, उहो कीअं जारी रखंदा छा उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पर ब्रेक खां पोइ।